कर्ज़ एतिरो थी चुको हुयो जो हिकिड़े कर्ज़ खे लाहिण जे लाइ ॿियो कर्ज़ पियो खणे, ॿिए खे लाहिण लाइ टियों, टे खे लाहिण लाइ चोथों, पंजों। कर्ज़ खणंदे खणंदे एतिरा कर्ज़ी वधी विया जीअं मथे में वार हूंदा आहिनि। न ॿाहिरि निकिरी पियो सघे, न कंहिंसां मिली पियो सघे, न घर अची पियो सघे, न वञी पियो सघे। ज़िंदगी खां बेज़ार थी करे पंहिंजी ज़िंदगी जो ॾीओ उझाइण वारो ई हुयो त हिनखे अचानक हिकिड़ो ख़्यालु आयो त हिन जी इलाइक़े में हिकु अहिड़ो बुज़ुर्ग शख़्स रहे थो जेको माण्हुनि खे सलाह मशवरा ॾेई उन्हनि जी ज़िंदगी बहितर बणाईंदो आहे। लिकी छपी नेठि बुज़ुर्ग ताईं पहुतो, पेरनि ते हथ रखी अर्ज़ु कयईं, दुकानदार आहियां, माण्हुनि खे कर्ज़ु ॾेई बि ॾिठो आहे, माण्हुनि खां कर्ज़ु वठी बि ॾिठो आहे, सही तरीक़े सां, ग़लति तरीक़े सां, जाइज़ नाजाइज़ हर मुमकिन कोशिशि कई आहे मां पंहिंजी ज़िंदगी ऐं पंहिंजे दुकान खे हलाइण जी, पर न दुकान थो हले न ज़िंदगी थी हले। तंगदस्त एतिरो थी वियो आहियां जो हाणे मां पंहिंजो पाण खे मारे रहियो हुयुसि त ख़्यालु तव्हांजो आयो आहे, मूंखे का अहिड़ी सलाह ॾियो जीअं मुंहिंजी ज़िंदगी बि बहितर गुज़री सघे। टे शयूं जेकॾहिं कयई त ज़िंदगी में कॾहिं बि नाकामी न ॾिसंदे। बुज़ुर्ग चयुसि, नंबर 1, दुकान ते वेहण वक़्तु जेको बि कस्टमर अचे, जेका बि शइ पाण खणे उनखे न छिड़ब ॾे, न उनखे रोक, पंहिंजी मर्ज़ी ते खणे। नंबर 2, जेका बि शइ वठी थो अचे मख़सूस उनजो मुनाफ़ो रख। बाद में उहा 1 लख रुपयो खणी महांगी थी वञे, पर तोखे पंहिंजो मुनाफ़ो उहो ई रखिणो आहे जेको तो रखियो हुजे, भली आस पास में केतिरी बि महांगी शइ थी वञे। ऐं नंबर 3, कूड़ न ॻाल्हाए। जेकॾहिं इहे 3 शयूं तो कयूं, बज़ाहिरी मथां तोखे लॻे त तूं नुक़सान में वञी रहियो आहे, पर इहो यकीन ऐं मुहकम हुजे त तूं कामयाब थींदे। पको पक करे दुकान ते वेही 3 शयुनि ते अमल कयईं। कस्टमर्स जेके शयूं पाण खणनि पिया उन्हनि खे कुझु रोक टोक बि न पियो करे। जेके बि सामान वठी पियो अचे मख़सूस हिकिड़ो मुनाफ़ो पियो रखे, हालांकि शॉर्टेज जे सबबु ॿिया दुकानदार उहे शयूं महांगियूं पिया खपाइनि, पर हीउ पंहिंजो साॻियो रेट पियो रखे ऐं हिन कूड़ बि ॻाल्हाइण बंदि कयो। सीना बसीना माउथ पब्लिसिटी वधंदी वई। ॾाढो भलो माण्हू आहे, सच थो ॻाल्हाए, शइ भली थो ॾे, पंहिंजी मर्ज़ी सां खणण थो ॾे ऐं महांगी बि नथो ॾे। इहा माउथ पब्लिसिटी वधंदी 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 शयूं हिन जूं क्वांटिटी में खपण लॻियूं। जेका 1 कलाक में खपंदी हुई उहा 1 मिंट में खपण लॻी, जेका 1 ॾींहं में खपंदी हुई उहा 1 कलाक में खपण लॻी। एतिरो हिन जो सामान क्वांटिटी में हलणु लॻो जो कर्ज़ लही विया, दुकान ॿिया ठारायईं, घर आलीशान ठारायईं, एतिरे क़दुरु जो सोन जी ताराज़ी बि न ठाराई। सोनी ताराज़ी ठाराइण खां पोइ हिनखे ख़्यालु आयो त छो न हुन बुज़ुर्ग ॾे वापसि हलिजे जंहिंजी सलाह मशवरे सां हीउ सभु कुझु मूंखे मिलियो आहे। उते पहुतो, ॿाहूं ॿधी अर्ज़ु कयईं, तव्हांजी सलाह ते अमल कयो, सभु कुझु त बहितर थी वियो आहे, सोन जी ताराज़ी बि मां ठाराई आहे। बुज़ुर्ग चयोसि, जेकॾहिं हाणे मां तोखे चवां थी सोनी ताराज़ी वहंदड़ दरिया में फिटी कर, छा फिटी कंदे? ॿाहूं ॿधी चयईं, तव्हांजे करे सभु कुझु मिलियो आहे, तव्हांजे करे सभु कुझु बर्बाद बि करे सघां थो। वियो, सोन जी ताराज़ी खयईं, वहंदड़ दरिया में फिटी कयईं। साॻियो दुकान ते अची वेही पंहिंजो दुकान हलाइण शुरू कयईं। कुझु ॾींहं गुज़रिया, दरिया जे कप ते उहा ताराज़ी ॿाहिरि निकिरी आई। को धनार वञे पियो मेहूं चारींदो, उन ॾिठो उहा ताराज़ी खईं। सॼे तरह में हिकिड़ो ई शख़्स हुयो जंहिंजी इहा सोन जी ताराज़ी मशहूरु हुई ऐं हुनखे यादि आती त फलाणे माण्हू जी आहे। साॻियो ई ताराज़ी खणी उन माण्हू ॾे आयो, अचे चई दुकानदार खे त हीअ सोन जी ताराज़ी तुंहिंजी आहे, दरिया जे कप ते छा पई करे? हैरान थी वियो, ताराज़ी खयईं, वापसि बुज़ुर्ग वटि आयो, पेरनि ते हथ रखी अर्ज़ु कयईं, बाबा सम्झ खां ॻाल्हि ॿाहिरि आहे, तव्हां ई सलाह मशवरो ॾिनो, मां अमीर थी वियुसि, सोनी ताराज़ी ठाराई, वरी तव्हां ई चयो दरिया में फिटी कर, उहा दरिया में मां फिटी कई आहे। हाणे हिकिड़ो शख़्स धनार मूं वटि इहा ताराज़ी खणी आयो आहे, चयो त तुंहिंजी सोनी ताराज़ी दरिया जे कप ते पई हुई। मूंखे कुझु सम्झ में नथो अचे, हीउ छा माजरो आहे बाबा? मुस्कुराए बुज़ुर्ग चयुसि, मां तोखे इहो साबित करे ॾेखारणु पियो चाहियां त हाणे हक़ हलाल जी शइ दरिया बि तुंहिंजी जज़्ब नथो करे सघे। वाह वाह, पहिरियां तूं 2 नंबरी पियो करें, कूड़ पियो ॻाल्हाएं, जाइज़ नाजाइज़ तरीक़े सां कोशिशि पियो करें, इन जे करे तुंहिंजे माल में बरकत न पई पए। ऐं हाणे जॾहिं तूं सिधे रस्ते ते महिनत सां ऐं हिकिड़े ईमान सां तूं जॾहिं कमु करें पियो, त हाणे हीअ त दरिया आहे, दुनिया जी का बि ताक़त तुंहिंजी उन हक़ हलाल वारी शइ खे ख़तमु नथी करे सघे, न ई खाई थी सघे। दोस्तो, यकीनन अव्हांखे हीअ स्टोरी सुठी लॻी हूंदी। तव्हांजे सलाह ते, तव्हांजे फोर्स करण ते, छो त मां जेका पहिरियों वीडियो ठाही हुन में काफ़ी दोस्तनि चयो त अहिड़े क़िस्म जा किसा तमामु ज़रूरी आहिनि ऐं उहे तव्हां ॿुधाईंदा कयो। प्रेज़ेंटेशन खणी एतिरी मुंहिंजी ख़ासि न हूंदी, पर किसे जे लाइ ज़रूरु ॿुधाइजो त हीअ ॻाल्हि तव्हांखे कीअं लॻी
ऐं तव्हांजो उहो जेको कमेंट हूंदो आहे उहो मुंहिंजे लाइ वॾी हैसियत रखंदो आहे। थैंक यू सो मच। पंहिंजो ख़्यालु रखिजो।